बुनियादी मक़सदु आहे जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सदर आसिफ ज़रदारी सिंधु दरिया जो सौदो कयो आहे ऐं सिंधु दरिया जे सौदे में 6 कैनाल प्रेसिडेंशियल महल में वेही ऑर्डर कयो अथसि उहो वापसि वठे। इन सां सॼी सिंध जो अक्सरियत मौजूदा कमांड एरिया तबाह थींदी। उहो सखर बैराज हुजे कोटली बैराज हुजे या गुड्डू सॼो सिस्टम डिस्टर्ब थींदो। सिंधुअ जो सौदो क़बूल न आहे। इक़्तिदार जे ख़ातिर इन्हनि इलेक्शन्स खां पहिरीं हिन जाली इलेक्शन्स जे ज़रिए हीउ सौदो थियो जंहिंमें ज़मीनूं सिंध जा वसीला ऐं पाणी ऐं हीउ पाणी जो सौदो जेको थियो आहे 6 कैनाल इहो असांखे नामंज़ूर आहे। इहो सदर वापसि वठे। सिंध हुकूमत जेको लिखी ॾेई आई आहे पंहिंजे काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट में वापसि वठे ऐं हिते हीअ ड्रामा बंदि करे। असां सम्झूं पिया त सिंधु असांजो साहु आहे, उनजो इहो सौदो असांखे क़बूलु कोन्हे। उनजे ख़िलाफ़ु अॼु हिते एंटी कैनाल एक्शन कमेटी आबादगारनि तरफ़ां ही एहतजाज आहे जेको सॼी सिंध में थिए पियो। उनखां सवाइ सिंध इंडस रिवर मूवमेंट उहा बि करे पई। सिंध जूं मुख़्तलिफ़ तंज़ीमूं कनि पियूं। असां सम्झूं पिया सिंध जो यकजा आवाज़ आहे, पर सिंध जा पार्लियामेंटेरियन सूबाई असेंबली क़ौमी असेंबली हुकूमतूं भाड़िया थिया आहिनि। हुकूमत जे ख़ातिर सिंधु जो सौदो कयो अथनि। उन करे उन्हनि से असीं आवाम जे अॻियां उन्हनि खे उघाड़ो पिया करियूं ऐं रियासत खां घुर पिया करियूं त सिंधुअ जो सौदो करे ऐं तव्हां कब्ज़ो करे जेको तव्हांखे ज़रदारी लिखी ॾिनो आहे सिंध न लिखी ॾिनो आहे तव्हांखे।